नबीसर रोड में गवर्नमेंट बॉयज मिडिल स्कूल हिंगोरो ख़ास खेली जो सामान चोरी। तालीम खातो अघूर निंड में सुतल। स्कूल जो फर्नीचर, दर-दरियूं, बिजली जो सामान ऐं गेट चोरी थी विया। लखें रुपयनि जे सामान जे चोरी थियण बावजूद तालीम खाते जे अमलदारनि स्कूल जी सार न लधी। जॾहिं त मिडिल स्कूल में हिकु उस्ताद मुक़रर थियल जिते 40 खां 45 शागिर्द पढ़ंदड़ आहिनि, जंहिं में 5 खां 8 छोकिरियूं शामिल आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त स्कूल जे बाथरूमनि जा गेट बि चोरी थी विया आहिनि, जंहिं करे नियाणियूं सख़्त परेशान आहिनि। तालीम खातो स्कूल जी मालिकी नथो करे, स्कूल में बीठल वण बि विकिरो थी विया। दीवारूं टोड़े सिरूं बि कढियूं वयूं आहिनि। तालीम वारो वज़ीर सैयद सरदार ऐं वाॻियल अख़्तियारियूं नोटिस वठी जांच कनि।